Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. कुजाड़ो मुंह मले अज मुंह लथो पियो नहीं चने सर आऊं चुई थी त निभागी रन त मोह जो जीण ही हराम करे छॾियो आहे एको मिनट बि मूंखे सुख सां रहण की नथी ॾे तूं हरिया भरिया उनजे मुंह कुजाड़े लाइ थी लगी तूं पिंड जे मुंह हू पिंड जे मुंह उहा निभागी मुल वठियो थी जहिड़ो करे आई निभागी जहिड़ा कर मुमल तू हरिया भरिया दिल में कीम कर निजो आऊं बंदोबस्त करया तो आऊं चुई थी यार जो यार न रन के घर मां बाहर कढ माई वणे जेतरा चने सजा कना भरना तई भरे वठ पर हासिल कुछ न थींदई ॾिस ॾिस चने सर ॾिस रन कीअं न पई टिपे शर्मिला होश कर मुमल तो किना वडी है उनजो ख्याल रखण तो जो फर्ज है चने सर ख्याल भी के मानू जो रखबो आहे मां हिन जो ख्याल रखा ए हिन जी इज्जत क्या हियो एतरो लही कोन थी रन्ना किनी तो कना बे वई है का हां गालाई किथा थी मुमल तू सब्र कर आऊं पाणे शर्मिला के समझाए छड़ीस मुजरी आऊं चोए थी यार जो यार इन रन जी न चोटिया मचाऊं चले दी सेठा कर ओ हेलो मारा खाइंदी तू मुके ही हथ भी न लाइंदो एतरी मुखे भी पक्का है छजो ने जेड़े के नत बिनी के कुटिंदो सा तू मुखे कुटिंदे कुटनो तई त हिने के कुट मुखे जो कुटने दिसा त मुखे किया तो कुटे अरे बता के दिसी तो रहा बस बता के दिसा पुट सारंग एक कम तो चंगो कयो आहे पर मोह मुजेरी आहे जुरावर मानो वासी असली खाता गोठ वारन जे नालन ते आहिन असली रिकॉर्ड में सभिनी जा नाला आहिन पर पुट मोह मुजेरी उहे खाता फेराए पिंड जे नाले करे छॾे त पोए वासी हाणे कुछ भी न थींदो मां जमीन जे असल मालिकन के जगायो आहे पुट गोठ वारा बि मुजेरी जा मोहताज आहिन न वासी मां के भी हाल में हाणे गरीबन जो हक मुजेरी के खाण कोन दीदस पर सारंग चनेसर खान वडो जालिम मानो आहे किथे तोखे न नुकसान पहुंचाए न सुहाराणी मुजेरी मुजो कुछ भी न बिगाड़ सकंदो हाओ बा सुखा दी सही थी चवे हाणे त डब तो थिए न मासी ता परेशान न थियो मोए कुछ भी न थींदो इन्हे बिनी में चाचे पटेल जो ऐठो बाहे हां सुहाराणी चाचो मिस्री काको पटेल जुड़ियो है पुनल जा भी अलॉट आहिन ॾिसो तो सही मोह मरवान सभिनी जी जमीन हथ हेठ करे वेठो आहे अहीं वेई हाणे रिहाण कयो आऊं घर जो कमकार करे वठा ठीक है मासी ता भले घर जो कम कयो मां भी थोड़ी देर चले बाहर पे वना ए गुरुड़ा इनन भागे चुड़िए इने सारंगड़े जे चवणते मुजेरी जे बनिया जे टुकर में हथ वेदो है ए हाओ सेठ ये पो कुजाड़ो थियो मुझे ख्याल में यो चंगो कम कीने ये कुजाड़े लाए ये चंगो कम कीने ए बनियो सब चनेसर खान जो आहिन हां समझा तो तने निभागे खक्कर में खड़ो होयो है ये पर सेठ ये ही बनियो त ये वडन कना असा जे गोठ वारन जो आहिन ए ही त चनेसर मो ए लठे जे जोर ते फबायो बैठो है ई त आहे या तो मुख को खबर है त पो पर ने हरामी मानू जे विच में यो जुड़ियो खान केडा जमीन आबाद कंदो जुड़ियो ए सेठे ए जुड़ियो को हेको कीने ए सब गोठारा ने ए चमदा कीनन त जजन खयो छपर ए खजो थो वने ये त है पर मोजे ख्याल में सबई पातर खाइदा ए सेठे ए हेको सारंग कीने ए और राणू खान है ना ए ओ भी नसी हमदर्दी कंदो यो सारंग विदो सर बजी ओ पिंड जे घर में पादर काई दई पादर दिस जाई ए सेठे ए इने की न थिंदो ए ई तोखे भोलो है चंगो पो दिसंदासी कोई कर अंदरा बटे चुपड़ियों खणिया चूसिया ए चुपड़ियों तो सजू खपाए रे चूसे
ए पढ़े जुआन का अब सुबेदार साहब ॾींहं लाइ छॾे यार न अचण न वञण। चनेसर खान जॾहिं तव्हां यादि कंदा आहियो तॾहिं अची असां हाज़ुर थींदा आहियूं, छो त तव्हांजूं ख़िदमतूं करणु असांजो फ़र्ज़ु आहे। हा ई तुंहिंजी महिरबानी बेली, एतिरी असांजी इज़त रखी थो। हा सच यादि आयो चनेसर खान, हू भोरे वारी बनी जो मामिलो कीअं थियो? उन बनी जा कागज हाणे मोह वटि आहिनि, हाणे ई छोरो मुख कुजाड़ो कंदो। अच्छा इहो बि सुठो थियो चनेसर खान। रमो ओ रमो रमड़ो आयो आयो। ओ भूरीअ जी बनी वारा कागज खणी सूबेदार साहब ॾिसे। हाज़ुर हाज़ुर खणिया खणिया जल्दी आ जल्दी आ। बेली सूबेदार भली भली करे मोह बि तोखे अॼु यादि पे कयो। महिरबानी चनेसर खान, महिरबानी, तव्हांजूं नवाज़िशूं। भूरीअ जी बनी जा कागज न अच सूबेदार, भूरीअ जी बनी जा कागज वठ वठ। चनेसर खान हीअ त नकल कापी आहे। असांखे त ई जुड़िया आहे, कूड़ा आहिनि के? छो त हीअ नकुल आहिनि, असुल कोन आहिनि। रमो ए मुर्से किथे आहे? वठी तो जा वठी जे सर भागे के चले सर चंगा। राणा जी चवई राणा जी चवई। ए इन बनी वारे चक्कर मंझि ए निभागो मुजेरी अब्बा खे साह खण की न ॾींदो? कुंज हा वेठो आहे न, कुझु बि कोन थींदो। इहो मुजेरी चनेसर का अरड़ भला आहे जो माण्हुनि खे गिड़काए वेंदो? ए मो अरण भला के ना बि केर अतियूं मथे आहे। मुंहिंजी कुंज कुझु बि हुजे सच सच थींदो आहे, कूड़ कूड़ थींदो आहे। ए जेसी इहा ॻाल्हि पधरी थींदी तेसी ओ मोह अबे खे मारे छॾींदो। ॾिस कुंज, जेके माण्हू हक़ ऐं सच जी राह ते हलंदा आहिनि उन्हनि माण्हुनि खे ही चनेसर जहिड़ा ठोड़ा कुझु बि करे कोन सघंदा आहिनि, कुझु बि न। ए राणा ए मोह वॾो पापी आहे, ए तो खे कहिड़ी ख़बर? चङो चङो छॾ हाणे हिन ॻाल्हि खे, तूं छो थी परेशान थिए? परेशान न थी, आउं वेठो आहे न, मुजेरी खे तव्हां पाण पहुचंदुसि। दिल चेचे चेको करी पूरो करे छॾी। पुजाड़ो थियो मुजेरी, पुजाड़ो थियो। दूर थियो आहे। ए मुंशी भूरे जी बनी वारा कागर कूड़ा आहे। कूड़ा वरी कीअं हूंदा रे? हां इखल पढ़ 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 जाते कागज पढ़। ए मोजे आखे लगा डर न त मारे लो छई। ए मुंशी ए मरे हल तो हलऊं त किते बई न पात रखाऊं। हलिया अचो। तू चुप कुजाड़ो तो करिए पादर तू खाइंदे आऊं जो खाइंदे दे। ए इनके पढ़ल करे मुंशी रखियो है। मुंशी इन अफाल ये न अफाल। ए हल मरे मुंशी तू पाण भी पाद रखींदे मुखे भी पाद रखींदे। अरे कुजाड़े राजा पुत्र हल चित्तो जल्दी अब के डरो ता डरो डरो। जॾहिं हिन थर ते वसकारो थींदो आहे त ही थर केॾो न ख़ूबसूरत लॻंदो आहे। सुरई वसकारे के ना पोइ तो थर कोन ॾिठो आहे का? भूरल हिन दफ़े त वसकारो बि न थियो आहे। ही साओ गाह बि सुकण वारो आहे ऐं माल बि बुख मरी वेंदो। ए आओ सुरई, इलाही ॾींहं थी विया आहिनि।
ए मोह को अची फिटी आहे ए फिटे मोह जे दुश्मन जी मोह जी कुजाड़े लाइ फिटंदी ॿुधा हां ए मोह ए नांगन जे बिरन में हथ पियो विझी ए फिटंदे न ॿियो को ठहंदे की तू मोह जे को अचां पुठियां पई आई मरे ए मोह ए तो जे पोया की नथी पुआ ए आऊं तो सच थी चुआ ए जमीन वाला कागज थे ने ए इने के साड़े फिटो करे छड ए नत पछताईंदे ए करे को थी निभागी ए कागर मोह जे बनी जाए ए की सड़या अंधी त की न थी है ए मोछ जमींदार तो थी ए तोबा ए जाने ना जन्य ए बाकी लाडी बुआ तू मोह मजा बेजार थी आई का हां ए बुआ ए आऊं तो जे भले जी गाल थी कया ए मुजेरी तो के कुटे बेखी रोले सडींदे या मुजेरी मुखे घरां कीन थो खराए जो कुटींदो निभागी रन न कियाऊं मुजेरी जे कड़े ते वेठो आया ओ निभागा ए हंसते गाले ए बेटे के भी कन्ना है का मुखे डप कहीं जो किने वो आस्ते कुजाड़े लगल है हां कहे न पूरो ए मारने लाए बस संबरो वते ए मार दो पर खबर कीने ए हाओ तो के सुनाना तो मोटी था तो तुझी मुंडी मरोड़या तो बेशरम मिंजी खबर कीने तो ए भले मोटी अच अच्छा बस भुरल ये कुजाड़ो सुराई जॾहिं हिन थर ते वसकारो थींदो आहे त ही थर केॾो न ख़ूबसूरत लॻंदो आहे सुराई वसकारे किना पोइ तो थर कोन ॾिठो आहे का भुरल हिन दफ़े त वसकारो बि न थियो आहे ही साओ गाह बि सुकण वारो आहे ऐं माल बि बुख मरी वेंदो ए आओ सुराई इलाही ॾींहं थी विया आहिनि थर किना ककर कावड़जी विया आहिनि भुरल इहो कलाम ॿुधो थी बूंद बिरहे जी बहार लगी ए हा सुराई ई कलाम मूंखे ॾाढो वणंदो यादि हुजे त सुणाए यादि त आहे पर हींअर बूंद त कान वसी आहे न जो ॻायां माण्हू कोन खिलंदा ए सुराई माण्हू वरी कोजाड़े लाइ खिलंदा थर में चो तरफ़ वीरानी लगी पई आहे बहार हुजे त ॻायां न ए सुराई तू ॻाए मन तुंहिंजी वाई क़बूल थी पवे ऐं हिन थर जे मथां बूंदूं वसी पवन जेकर ईअं आहे त पोइ ॿुध सुणाए बूंद बिरहे जी बहार लगी दर्द वंदीअ जो देस वसी पियो जंहिंजी बनियूं बि रिकॉर्ड ते चढ़ल आहिनि उहे कंहिंजी बि चक्करबाज़ी में न अचनि ऐं नई वरी के पन्ने ते सही कनि होए माटी होए तव्हांजो कहण सही है तिना कहिड़ी ख़बर मिना सॼी ख़बर है ऐं जेकॾहिं को माण्हू तव्हांखे चए त हिन पन्ने ते सही कयो तव्हांजे लाइ इमदाद आई आहे आओ सारंग कॾहिं बि हुन माण्हूअ ते एतबार न कजो मुजेरी जहिड़ा हरकती माण्हू अहिड़ी हरकतूं कंदा रहंदा कंहिंजी बि चक्करबाज़ी में न अचिजो ओ तू सच्चो आहे मुजेरी वॾो ला माण्हू आहे सारंग हितां जे लाइ जॾहिं बि का इमदाद आई त मां पाण तव्हांखे ॿुधाईंदुसि ए सारंग इमदाद मिलणी आहे छा हा जुड़िया मुंहिंजी कोशिश जारी आहे जल्द इमदाद मिलंदी होए माटी होए सारंग अल्लाह तव्हांजो भलो करे ई करो माटी तिना कहिड़ी ख़बर मिना सॼी ख़बर है होए अल्लाह साईं ख़ैर कंदो काका पटेल मां वरी बि चवां थो होशियारी सां हलजो कंहिंजे बि धड़के दाबे में अचण जी ज़रूरत न आहे ऐं परेशान बि न थिजो मां वेठो आहियां न ए मरे मुंशी तू तो पढ़ल आहे पो भी तोहखे कूड़े कागरे जो पतो की न पयो ए बेली रमूड़ा कागजन जेड़ा मुखे केड़ी खबर हुई ते मो सेठ ब मुआंगो अंधो थी इने छोरे भूरले का
कागज वठी रखंदो। ए इन गिफलत जे करे मुजेरी तोखे कुत्ते से गॾु खारायो। ए हाउ रमूड़ा, ॿिली ॾाढी बेइज्जती कई, असुल दिल सां बेइज्जती कई, दिल सां। हा ॿेली, इन मजे ॾोह तोहजो आहे, मुजेरी जो कीने को। ॿिली वटा में ई चुक थी वई पोइ। ए मुंशी, कागर पढ़िया की नहीं का? ए पढ़िया त हम। ए मुआ पोइ कीअं भुले? ॿिली मुख अखर समझ में की न आया के अनपढ़ियल जा लिखियलु हुआ। ए मुंशी, ए लगे पियो त तोह बि स्कूल में भुगड़न जी मुट्ठी जई पढ़ियो हुई। ए न रमूड़ा न, ए स्कूल मंझि मूं जहिड़ो होशियार ॿार ॿियो को बि की न हो। आओ ए न न मुंशी न, ए ईअं कीने। ए अल्लाह जो सो आओ स्कूल में बे बारे मथा मंतर होस। आओ से त तोहजा अखर पिया सुणाए। ए तू मुखे ये खुतल भले पियो ॾिसे, बाक़ी आऊं हिसाब मजे असुल खबरदार आया। आओ ए चङो चङो, हाणे मुख कम करण दे, जानवरन के गाह ॾियण दे। किथे न मुजेरी अची वियो त ॿिन्हिनि सां ॾीदो मान। आओ ठीक है, तू वञ 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 गाह बाॾे। हले हले ने भागो के जाए जो, असांजा त भाग ई फिटी विया आहिनि। अॼु सांझी राति जो मां हिन रन खे मारण ईंदुसि। इहो प्रोग्राम पको ठाहे छॾियो आहे। ये ॻाल्हि सुण, ख़बरदारी सां अचिजे, रन वॾी हरामड़ी आहे। सेठे, ए आऊं त अण पढ़ियल आहियां, ए अंधो मुंशी, ए उनखे बि ख़बर कान्हे पई। ए रक़म त मुंहिंजी रुलंदी न। ए तो अजी रक़म वरी कुजाड़े लाइ रुलंदी। अरे सोरा, मुजेरी मुंह कना रक़म वठी छॾी थो, जेका मौके ॾिनी हई। ए तू मॾिज, ए तू चइज, ए त भूरियो ॿिन्ही खे फुरे वियो। अरे सोरा, मूंखे भरणो आहे का जो ईअं हुनखे चुआं निभागा। वाह जी सलाह तो ॾिए में। ए त पोइ हेॾी सॼी रक़म ए भली बुॾी वञे। अरे बुॾे त बुॾण ॾे, बाक़ी बेले मुजेरी जा पादर मुंह कना न खाइबा। ए एॾो नुक़सान हुआ। अरे सोरा, वरी बिने भूरी खे मिंथ सिंथ करणी पवंदी। ए हुन त सभु रुपया खपाए छॾिया हूंदा, ए तोखे केॾां ॾींदो? तेरे विया त विया, गुज़ारो कंदासीं। ये तो त उते चयो, ए त आऊं भूरे सां पलान थो करियां, ए पर ऊ त वरी बि तो असीं ए पट्टी करे वियो। तूं ॾिसजांइ, इहो छोरो भूरियो मुंहिंजे वर ते ज़रूरु चढ़ंदो। ए जॾहिं बुल ॼनी ए तॾहिं न। चङो तूं हाणे इन ॻाल्हियुनि खे छॾ, तूं वञ हट ते भूरीअ खे साई ॾे। ए हाओ ए मिस्री बिस्री राजे त मूंखे ॿुधाइजे। मसद मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। निभागी रन सुणी न वठे। अॼु सांझी राति जो मां हिन रन खे मारण ईंदुसि। इहो प्रोग्राम पको ठाहे छॾियो आहे। ये ॻाल्हि सुण, ख़बरदारी सां अचिजे, रन वॾी हरामड़ी आहे। इहा त मूंखे बि ख़बर आहे, पर तुंहिंजे सिर जे लाइ इहो रिस्क खणां थो। मोहते, ये तुंहिंजी महिरबानी थींदी मासात। ऐं इन खां पोइ हिन मोए चनेसर जो वारो आहे। ए मासात, हू त सवलो आहे, उनखे त आऊं ई पूरो करे छॾींदसि। तूं रुगो हिन रन मां जा जान छॾाए। मासात, ईअं खणी सम्झ त सुभाणे तूं हिन रन जो लाश ॾिसंदीअ, लाश। सारंग, छा सुहराणी? सुखाम चवंदो कर, रुगो सुहराणी सुहराणी। इहो नालो मूंखे ॾाढो वणंदो आहे चरी। तोखे नथो वणे, इहा ॿी ॻाल्हि आहे। आऊं मज़ाक पई करियां, हिकु दफ़ो छा तूं 1000 दफ़ो सुहराणी चओ। तुंहिंजी ख़ुशी में
मुंहिंजी ख़ुशी आहे। इन ख़ुशीअ जी ॻाल्हि त मूंखे शाह साईं जो हिकिड़ो दुआई बैत यादि अची वियो। सारंग, उहो दुआउनि वारो बैत ॿुधाए ऐं चवां अलाह आमीन। सूरत सारंग में शाह साईं फरमाए थो त जी सारंग सार लहेज अला लग उन्हनि जी आमीन। पाणी पूज पटन ते अर्ज़ान अन्न करेज वाह। वतन वसाएज त संघारन सुख थे। आमीन सारंग। सारंग ज़रूर असांजी सार लहंदो। जेसी ताईं सारंग सार लहे तेस ताईं तूं सारंग जी ॻाल्हि ॿुध। चओ। सिज तो लहे उते त घर हलूं। अलाए जे केतिरा सिज लही विया, अॼु बि लही वेंदो। छॾण हिननि ॻाल्हियुनि खे, उते त हलूं घर। ए राणा खान, आऊं चवां थो गच्चू ॾींहं थिया आहिनि, ए नब्बू मुंहुं लाहियो घर वेठो आहे। रबू, इहो नब्बू लाइ आऊं छा पियो ॿुधां? ई राणा खान, ई मो रबू त मेड़े पियो नब्बू सां मजाक करे। ऊ त चए थो मूंखे त की कोन्हे थियो। का ॻाल्हि आहे ज़रूर आहे, का ॻाल्हि। हरू भरू ईअं रुसी घर छो वेठो आयो नब्बू? ए राणा खान, ई आऊं तो सुणाया आऊं। हा, तूं ई ॿुधाए खणी त नब्बू सां कहिड़ो मसलो आ? ए ऊ चए थो ए सरकार जे खाते में ॿियनि जी बनी निकती आहे, ऐं मुंहिंजो हिको ॿारो बि की न निकतो, ऐं उन लाइ ॾाढो पसेमान आहे। अड़े यार, है नब्बू को सफ़ा चट्टा। ए राणा खान, ऐं मोह त नब्बू खे चयो ऐं तोह जे वॾे बनी की न वरती। राणा खान, हिन नब्बू सां ॻाल्हि करण त अजाई आहे। उनखे त ॻाल्हि मज़ा ॻाल्हिड़ो लॻो पियो आहे। नब्बू खे वञी चओ त तो वटि जेकॾहिं बनी न आहे त छा थी पियो? हारपो खपेसि न, मुंहिंजी बनी हाज़िर अथसि। काहे मुंहिंजी बनी जेतिरी काहे सघे थो। राणा खान, हू चए थो मूंखे हरिया भरिया ज़मीन जो शौक़ कीने। अड़े बाबा, इन नब्बूअ खे वञी चओ ही राणो खान जेका ॻाल्हि कंदो आ उहा अटल हूंदी आ। आऊं कॾहिं बि तोखे ऐं तोलाप वारी ॻाल्हि न आहियां कंदो। नब्बूअ खे वञी चओ त पिलाणे जे तर वारी ज़मीन तुंहिंजी थी। पोइ त नब्बू जा ठठ थी विया, ले थी वई, मुबारकूं हुजनिसि। ॿियो मसात हाणे जीअं पोइ तीअं तुंहिंजी तांग ऐं तड़प वधंदी पई वञे। ए मासा त रुगो तूं कीमत थो तड़पी, ए मूंसां बि साॻुलो असर आहे। अलाए कॾहिं इहे विछोड़े वारा ॾींहं ख़तमु थींदा। तूं रख लाते मासा त ऊ ॾींहुं बि ज़रूर ईंदो। ई पंहिंजो ई विछोड़ो न हिकु पल मंझि ख़तमु थी वेंदो। इहो इंतज़ारु कंदे कंदे सॼी उमिरि न गुज़री वञे मासात। न मासात न, ई कीमत थींदो, पाण जल्दी मिलंदासीं। तोखां अलॻि थी मुंहिंजी हिकु हिकु घड़ी ॾाढी ॾुखी थी गुज़रे। ए मासात चवंदा आहे ए ॾुखे जे पुठियां सुख हूंदा आहिनि। ए सुख ज़रूर पंहिंजी सार लहंदा मासात। इन आसरे ते त ज़िंदगी गुज़री वई आहे। ए आऊं चवां थी एतिरो उदास न थींदो कर। तुंहिंजी उदासी मूं कन ॾिठी की नथी थिए। तोखां धार आहियां न, इन करे उदास रहां थो। तुंहिंजी जुदाई मूंखे अंदर में वढंदी रहंदी आहे। ये चवंदा आहिनि न इन सिक मंझि बि अलॻि मज़ो ऐं लुत्फ़ आहे। हिकु ॿिन्हिनि जी सिक हुजे त का ॻाल्हि न आहे, पर ही त अणगणियो लेखो आहे। ए मासा त तूं त सफ़ा दिल जो कमज़ोर आहे। ए कुझु दिल खे पको कर, ॾुख जा ॾींहं वेंदा गुज़री। ऐं वाकई दिल जो ॾाढो कमज़ोर आहियां। इंतज़ार जी हिकु घड़ी बि मूंखे घायल करे छॾींदी आहे। चङो हाणे ई ॻाल्हि खे छॾ, ई सुणाए त गुजारो थींदे। मूंखे देरि पई थिए, सिर्फ़ु पाणी जो गिलास खण। बस पाणी जो गिलास?
सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।